हिंगोरजा थाने ते सहाफ़ी इतिहाद खैरपुर के चेयरमैन गुलाम हुसैन चांग और सदर जमाल महमूद खोड़ो समेत 22 सहाफ़िन मथा दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल करण और खैरपुर ज़िले के सहाफ़िन साथीदड़ नाइंसाफ़िन के ख़िलाफ़ सहाफ़ी इतिहाद पारां 18 जनवरी ते खैरपुर SSP ऑफिस आॾो रिथियल एहतजाजी धरणो SSP खैरपुर सां सहाफ़िन के कामयाब ॻाल्हियुनि खां पोइ एहतजाजी धरणो मुलतवी करण ऐं ऐलान कयो वियो आहे त अहिड़ो ऐलान सहाफ़ी इतिहाद खैरपुर के चेयरमैन गुलाम हुसैन चांग सदर जमाल महमूद खोड़ो सूफ़ी यासीन राजपर रानीपुर प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयो आहे। सहाफ़ी अॻुवाणनि चयो त सहाफ़ी इतिहाद खैरपुर पारां 18 जनवरी ते SSP ऑफिस खैरपुर अॻियां ऐलानियल धरने जो SSP खैरपुर नोटिस वरितो ऐं हुन अॼु सहाफ़ी इतिहाद जे वफ़द सां ॻाल्हियूं कयूं, जंहिंमें हिंगोरजा थाणे ते सहाफ़िन ते दाख़िल केसनि ऐं ॿियनि मामलनि ते तफ़सील ॻाल्हि ॿोल कई वई। हुन सभिनी मामलनि खे हल करण जी यकीन दहानी कराई, जंहिंखां पोइ सहाफ़ी इतिहाद खैरपुर पारां त 18 जनवरी ते ऐलानियल धरणो मुलतवी कजे थो। हुन चयो त असांखे उम्मीद आहे त SSP खैरपुर डॉक्टर समीउल्लाह सुमरो पंहिंजे कयल वाइदनि खे वफ़ा कंदे सभु तय थियल मामला हल कंदो। हुन चयो त हुननि सहाफ़ी इतिहाद खैरपुर पारां नौशेरो फिरोज़ जे 3 सहाफ़िन मथां दाख़िल कूड़नि केसनि जे शदीद मुज़म्मत करे थो ऐं नौशेरो फिरोज़ जे सहाफ़िन पारां 25 जनवरी ते कराची में रिथियल एहतजाजी धरणे जी मुकमल हिमायत कंदे भरपूर नमूने शिरकत करण जो ऐलान कयो आहे। हुननि वधीक चयो त सहाफ़ी तंज़ीमुनि गमबट बार तोड़े मुख़्तलिफ़ सियासी समाजी शख़्सियतुनि पारां खैरपुर सहाफ़ी इतिहाद जे ऐलानियल धरणे जी हिमायत करण ते संदनि जा थोरा मञिया